प्रिय विद्यार्थियों, बीए पाठ फर्स्ट जो अदबी गुलदस्तो किताब करे रहिया आहियूं उनमें पंहिंजा गद्य भाग मां घणई चैप्टर थी चुका आहिनि। अॼु पाण पद्य भाग शुरू करे रहिया आहियूं। उनमें जेको पहिरीं कविता आहे उहा आहे मारवी। त विद्यार्थियों, तव्हां मारवीअ जे बारे में त पहिरियों स्कूल लेवल ते पढ़ी आया हूंदा। त उमर मारवी जी जेका कहाणी आहे उहा शाह लतीफ़ लिखी आहे। हीअ हिकु शाह लतीफ़ जी 7 लोक कहाणियुनि मां हिकु आहे। त हिन में जेके आहिनि कुझु बंद ॾिनल आहिनि, कुझु पॉइंट्स ॾिनल आहिनि, उन जे बारे में तव्हांखे मीनिंग ॿुधाइणी आहे घणो डिटेल में। असांखे तव्हांजे फस्ट ईयर में न रखियल आहे। अॻिते अगरि तव्हां MA या क्लास या वधीक पढ़ंदा त हिन जो पूरो जेके आहिनि दास्तान आहिनि शाह जे रसाले में ॾिनल उहे पढ़ंदा। त थोरे में मां तव्हांखे ॿुधायां थी त उमर मारवी जेका आहे हिकु प्रसिद्ध लोक कहाणी आहे। त मारवी छा थो थिए त हिकु ॾींहुं खूह ते पाणी भरे रही हुई त मारवीअ खे जेको राजा उमर बादशाह उतां पाणी भरींदे खूह तां पंहिंजे उठ ते चाढ़े लिटे खणी थो अचे। त उमर बादशाह जेको आहे मारवीअ खे पंहिंजे उमर कोट में वञी करे बंदि थो करे ऐं उनखे पहिरियों त तमामु घणा सुख सहज ऐश अशरत जा सामान ॾिए थो, पर मारवी उहे पंहिंजे वतन मलीर जे भेट में लेखे में बि कीन थी लाहे ऐं हूअ चवे थी त मां पंहिंजे वतन जी जेका आहे वारी बि जेका आहे तुंहिंजे महलनि सां न मटींदसि। त उनखे राजा घणेई ऐश अशरत जूं सुख सहज जा सामान ॾिए थो, पर हू चएसि थी त अगरि मां तुंहिंजे महल में पंहिंजे वतन वारनि खे सारे मरी बि वेंदसि त अगरि मां हिते मुंहिंजो जेको बुत बंदि थींदो उन ते जेके मुंहिंजे मलीर देश जी मिटी वसाईंदे त सुठो थींदो। त मारवी जेका आहे पंहिंजे वतनी हुब जे करे तमामु घणी फेमस हुई। ऐं हिकु ॿी ॻाल्हि आहे त हिन जो जेको मङणो हो मलीर देश में खेत सेन सां थियल हो। त इन करे बि चए थी त मां जेको आहे उहो खेत सेन सां जेका आहे जेको मुंहिंजो कचो धाॻो हुनजो पियल आहे त उहे भले तूं मूंखे सोन जा चूड़ा ॾींदे कंगण ॾींदे उन्हनि जे भेट में कान लाहींदसि। मतिलबु हर तरह सां जेको आहे राजा हिनखे पंहिंजो बणाइण जी कोशिशि कई आहे, पर मारवी हिकु आछ बि हुनजी कोन क़बूली आहे। त इहो ई कारण आहे अॻिते हली करे त न जीअं सीता माता हुई त सीता माता रावण वटि जेका आहे उहा लंका में सुरक्षित हुई। उनखे रावण कॾहिं कष्ट कोन ॾिना, पर मारवीअ जेको आहे हिनखे राजा कष्ट बि ॾिना, पर मारवी हिकु मतिलबु हिकु खिन लाइ बि पंहिंजे वतन वारनि खे न विसारियो। इन ई करे जेका आहे इहा उमर मारवी जी जेका कहाणी आहे तमामु प्रसिद्ध आहे। हिन मां असांखे नसीहत मिले थी त असांखे पंहिंजे वतन सां मारवीअ वांगुरु जेका आहे असांखे प्यारु करणु घुरिजे। त अचो त ॾिसूं हिन कहाणीअ में हिन बैत में जेको अदबी गुलदस्ते में तव्हांजे सिलेबस में कोर्स में रखियल आहे उन में शाह लतीफ़ कहिड़ा वीचार ज़ाहिर कया आहिनि। त पहिरियों त असांखे शाह लतीफ़ जे बारे में ॿुधाइणो पवंदो। जीअं तव्हांजो शाह लतीफ़ पहिरियों बि तव्हांजो पढ़ियल हूंदो 12th क्लास में। इन में थोरे में शाह जी जीवनीअ जे बारे में ॿुधाइणो पवंदो। इन में लिखियलु आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई 1689 ईस्वीअ में इन जो जनमु थियो ऐं 1752 में सुर्ॻु धारण कयईं। सिंधी शाइरीअ जो सिरमौर दुनिया जे बहितरीन शाइरनि जी क़तार में शुमार कयो थो वञे ऐं शाइर सां गॾोगॾु कामिल दरवेश ऐं रूहानी रहबर पिणु आहे। हू तमामु सुठो राॻींदड़ हो। खुदाई मस्तीअ में अची जॾहिं हू ॻाइणु शुरू कंदो हो तॾहिं संदसि मुरीद उहो शहर कलमबंद कंदा हुआ। संदसि शाइरीअ में सूफ़ी मत सां गॾोगॾु भारतीय फ़िलसूफ़ीअ जो असरु पिणु नज़र अचे थो। शाह शाइरीअ जो आधार सिंधी लोक कहाणियुनि खे बणायो। संदसि शाइरी भारती राग रागड़ियुनि ते ॿधल आहे। हुन जे हर बैत में रूहानी माना आध्यात्मिक राज समायल आहे। अदबी नज़रिए खां इहे बैत दुनिया जे बहितरीन शाइरीअ सां बर मिचे सघनि था, माना पंहिंजी भेट करे सघनि था। शाह जो रसालो में संदसि बैत ऐं वायूं राग रागड़ियुनि जे आधार ते पेश कयल आहिनि। शाह लतीफ़ जो सिंधी अदब ऐं जीवत में तमामु गहरो असरु थियो आहे। संदसि बैतनि जूं केतिरियूं सिटूं सिंधीअ में चवणियूं बणिजी पयूं आहिनि। त इन में जेका पहिरीं पैरा आहे उन में इहो ॿुधायो अथई त ईअं न मारुनि रीत जीअं सेण मटाइनि सोन ते मारुनि जी इहा रीत कान आहे त पंहिंजे सेणनि खे माना पंहिंजे समुंदनि खे
सोन जे करे मटाए छॾिजे, उन्हनि खे नाराज़ करे छॾिजे। त हिन में इहो ॿुधाए थो त अची उमिरि कोट में कंदियसि कान कुरीत, मां तुंहिंजे उमिरि कोट में अची करे कुरीत इहा ग़लति ॻाल्हि कॾहिं बि की न कंदसि। पखनि जी प्रीत माड़ीअसी न मटिया, मुंहिंजे झोपड़ियुनि जी जेका प्रीत आहे मोहबत आहे उहो मां तुंहिंजे महलनि सां कॾहिं बि की न भेट कंदसि। आऊं कीअं छॾियां सूंबरा तिन पवारनि पचार, मां पंहिंजे पवारनि जी पचार कीअं छॾियां, मतिलबु उन्हनि खे यादि करण मां कीअं छॾियां। जड़ जिनी जी जान में लॻी रीह लुहार, उन्हनि जी जेका जड़ आहे मुंहिंजी जान में, मुंहिंजे शरीर में खुथल आहे। बिना लुहार जे, लुहार जेको हूंदो आहे उहा किली ठोकींदो आहे त उनखे बि हथोड़ीअ जी ज़रूरत पवंदी आहे, पर मुंहिंजी त बिना किलीअ बिना हथोड़ीअ जी मुंहिंजी जेका जान आहे उन्हनि पवारनि सां जुड़ियल आहे, सा कॾहिं बि टुटी की न सघंदी। मेखूं मोहबत संधियूं हींअरे मंझि हज़ार, पखा ऐं पवार ॾिठे मूं ॾींहं थिया। त मुंहिंजूं जेके आहिनि मेखूं मोहबत सिंधियूं उन्हनि पवारनि सां जुड़ियल आहिनि। पखा ऐं पवार मुंहिंजा झोपड़ा ॾिठे मूंखे तमामु घणा ॾींहं थी विया आहिनि। इन करे तोखे अलाह जो कसम आहे, तूं मूंखे पंहिंजे पवारनि सां मिलाइण जे उन्हनि जे देश में मूंखे वापसि मोटाए ॾे, त मां तुंहिंजे लख बार करोड़ बार शुक्रगुज़ार वेंदसि। अॻिते ॿुधाए थो त अहिड़ी आयसि जीअं जे तहिड़ी मिला थियनि, मां जहिड़ी तो वटि आई आहियां ओड़ी ई पवित्र उन्हनि सां वञी करे मिलियां, त मां तुंहिंजी ताए तमामु घणी शुक्रगुज़ार रहंदसि। फिर चरियां हीअं चयमि हीअं, मां उन्हनि सां गॾु वञी घुमां ऐं उन्हनि जी जेके ॿकरियुनि जा जेके आहिनि फर आहिनि उन्हनि खे चारियां, गांव वारनि सां गॾु जंगल वारनि सां गॾु जंगल जा मेवा खावां, त तुंहिंजी तमामु घणी बेहदि आजी निज़ारी कंदसि। वञा कीअं वतन ॾे कान लधमि कीअं, पर चए थी त मां पंहिंजे वतन ॾे कीअं वञा, छो जो मुंहिंजे वतन वारनि मुंहिंजी कान लधी आहे, मुंहिंजी ख़बरचार की न लधी आहे ऐं मूंखे उन्हनि जी बि ख़बर की न आहे। मुदाए ते मींहं सुहा सर्दियुनि विच में, चए थी त मां उन्हनि वटि वञा ऐं जीअं मुदाए ते माना मौसम जे अकॉर्डिंग अगरि उते जीअं बरसाति पवंदी आहे त मूंखे उन्हनि जी ख़बर कान्हे त उते बरसाति आहे, ऊन्हारो आहे, गर्मी आहे, सर्दी आहे, छा आहे मूंखे कुझु बि ख़बर कान्हे को। इन करे तूं उन्हनि वटि मूंखे वञण जी मोकल ॾे, त मां उन्हनि सां वञी करे उन्हनि जे ॿकरियुनि जा फर चारियां, मेहूं ॾिसां, गायूं ॾिसां, उन्हनि सां गॾु जंगल वारा जेके बि ॻलातियूं कंदा आहिनि, जेके बि उन्हनि जी रोटी रोज़ीअ जा गुज़रान आहिनि, उन्हनि सां गॾु वञी करे मां ख़ुशि थींदसि, खिलंदसि। तूं मूंखे इन उमिरि कोट मां आज़ादी ॾे, त मां तुंहिंजी लख बार करोड़ बार शुक्रगुज़ार वेंदसि। त इहे थियूं अॼु टे पॉइंटूं, हिन में अञा बि पॉइंटूं आहिनि। इहो बैच जेको आहे तव्हांजो इम्पॉर्टेंट अथव ऐं इनखे तव्हां ज़रूरु यादि कजो। ऐं उमिरि मारी जेका आहे हिकु शाह जे वेतन मां हिकु बहितरीनु जेको आहे बैत आहे, इन्हीअ खे असांखे पंहिंजे व्यावहारिक जीवन में बि लागू करणु घुरिजे। त चाहे जान जोख़म में अचे पर वतन जो मान मथे कजे ऐं पंहिंजे पाण खे कॾहिं बि पवित्र जी जेका पंहिंजी पवित्रता आहे उन्हीअ खे विकिरणु न खपे, हमेशह पंहिंजो पाण बचाइणु हलणु घुरिजे मारीअ वांगुरु। इन जो अञा 2 पॉइंट्स आहिनि टे, ऐं इन जा जेका एक्सरसाइज़ आहिनि इहे पाण नेक्स्ट पीरियड में कंदासीं। अॼु बसि एतिरो ई। उन में तव्हांखे डिफ़िकल्टी हुजे त तव्हां मूंखां पुछी सघो थियूं बिना कंहिं झिझक जे। बसि अॼु एतिरो ई।